मौजू आहे शहदादपुर रेलवे स्टेशन। शहदादपुर रेलवे स्टेशन ही रेलवे स्टेशन 1881 धारे रास्ते ही रेलवे स्टेशन वक्त अंग्रेज सरकार सफ़री सहूलियत मुहैया करण लाइ ठहिराई, जेका हींअर खस्ता हाल थी वई आहे, जेका वक़्तु गुज़रण सां गॾु ही रेलवे स्टेशन तबाह जो शिकार थी वई आहे, जेका तबाह जो मंज़र पाण पेश करे रही आहे। या त हिन जी मरामत नथी कई वञे या कुझु मरामती कमु न करायो वञे थो या बजट खायो थो वञे, जो उनजे करे अॼु हिन जी खस्ता हालत ते अफ़सोस थो थिए, छो जो वक़्तु सां गुज़रण सां गॾु हर शइ में तब्दीली ज़रूरी ईंदी आहे, लेकिन असांजे रेलवे स्टेशन में कुझु ही वाइट रेलवे स्टेशन पंहिंजो मंज़र पाण पेश करे थो, जेको कोई वक़्तु ते हिते अचु वञण लाइ माण्हुनि लाइ सफ़री सहूलियत मुयसरु हुई, जेका वक़्त सां गॾु घटि ट्रेनूं बीहण, स्टाफ घटि हुअण जे करे कराची खां ईंदड़ ऐं वेंदड़ शहर उन वक़्त जो ट्रेनूं ॾिसी इंसान पंहिंजे पाण खे ख़ुशि महसूसु कंदो हुई ऐं चहलकदमी लॻी पियो हूंदी, जेका वक़्तु गुज़रण सां गॾु उहा अॼु ॾिसण में बिल्कुलु नथी अचे। ही जेके स्टेशन जो हाल भूत बंगले जीअं नज़र अची रहियो आहे। सरकार जे ठहिरायल बेंच आहिनि उहे बि टुटी चुकियूं आहिनि। स्टेशन जो तव्हां नज़ारो ॾिसी सघो था, जेको हिकु बहितरीनु स्टेशन मंज़र पेश करे थी, हाणे ज़वाल पज़ीर थी चुका आहे। सिर्फ़ु 5 या 6 ट्रेनुनि खां सवाइ हिन स्टेशन ते को बि स्टाफ न आहे। को वक़्तु हो त हैदराबाद टंडो आदम खां थींदी शहदादपुर शहर खां गुज़री नवाबशहर वेंदड़ हर ट्रेन हिते बीहंदी हुई, पर वक़्त सां गॾु काई ट्रेन हिते नथी बीठी वञे ऐं उन जे करे न माण्हुनि जी रश अचु वञणु तमामु घटि थी चुकियो आहे। ही रेलवे स्टेशन 1 सदी खां वधीक अरसो रखंदड़ ही शहदादपुर रेलवे स्टेशन जेका हिन वक़्तु तबाही जो शिकार आहे। अस्सलामु वालेकुम।